नाज़िम नामयारे बलोच अॻवान जमहूरी वतन पार्टी के अॻूणे जनरल सेक्रेटरी रऊफ़ खान सासोली चयो आहे त मुल्क जी मौजूदा सियासी ऐं मुआशी बहरान लाहौर ऐं इस्लामाबाद विच में राब्तनि ऐं ॻाल्हियुनि ज़रिए हल थी सघे थो। सियासतदान जे पेशावर, कराची ऐं कोयटा खे बि इतमाद में वठी फ़ैसिला करणु घुर्जनि। हैदराबाद में साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हुन चयो त मुल्क में रवायती सियासत, जागीरदारी, लैंड माफ़िया ऐं सरमादारनि जी सियासत ते हिकु अटी हुजण करे सियासी अमल दुबण जी आ बणी चुको आहे। अहिड़े हालतुनि में मुल्क में हिकु मिडल क्लास ऐं पढ़ियल तबक़नि, हारी ऐं मज़दूर जे हिकु नए सियासी पार्टी ज़रूरत आहे। पाकिस्तान जे दानिशल लेखकनि ऐं साफ़ियुनि खे नए सियासी सफ़ बंदी लाइ कोशिशूं वठणु घुर्जनि। हिन हिक सवाल जे जवाब में चयो आहे त असां डिजिटल आदमशुमारी खे रद्द कयूं था। सिंध ऐं बलोचिस्तान समेत मुल्क जे अधु आबादी डिजिटल नेटवर्क में अचण खां ॿाहिरि आहिनि। हिन वाज़े कयो त अॻवानी समेत कंहिं बि धारे खे ॻड़प में शामिल करण जे हक़ में नाहियूं। धारनि जी ॻड़प जे नतीजे में धरती धड़ी अक़लियत में तब्दील थी वेंदा। अहिड़ियुनि हालतुनि में जमहूरियत ऐं जमहूरी अमल खे अॻिते वठी वञण लाइ ऐं सियासी पार्टियुनि खे समूरियूं अनाऊं छॾे हिकु पेज ते अचणु घुर्जे त जीअं मुल्क मौजूदा सियासी ऐं मुआशी बहरान मां निकिरी सघे।